बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, तव्हां ॾिसी रहिया आहियो प्रोग्राम महरान क्लिनिक। आहियां डॉक्टर फारूक टालपुर। प्रोग्राम जी शुरूआत हस्ब मामूल भिटाई साईं जे अमर सेठ सां त घाई सगा थिया जे वेठा वटि वेझनि। व्यूअर्स, अॼु प्रोग्राम में असां गुफ़्तगू कंदासीं ही जेको रिसेंट वायरस आयो आहे, जंहिंखे असां आमतौर ते मॉन्की पॉक्स चऊं था। ऐं मॉन्की पॉक्स खे जेकॾहिं थोरो सिंधीअ में तर्जुमो कयूं त इट्स काइंड ऑफ माता जहिड़ो हिकिड़ो मर्ज़ु आहे। उन ते अॼु असां गुफ़्तगू कंदासीं। इन मर्ज़ खे हिन वक़्तु जेका WHO आहे, उन WHO हिन मर्ज़ खे एमरजेंसी, पब्लिक हेल्थ एमरजेंसी जो नालो ॾिनो आहे। ऐं असां इन हवाले सां ॾिसंदासीं त ख़ासि तौर ते पाकिस्तान में इन मर्ज़ जी कहिड़ी हैसियत आहे, केतिरा इन जा मरीज़ थी चुका आहिनि, ऐं इन मर्ज़ जे ख़िलाफ़ पाकिस्तान में कहिड़े क़िस्म जी तयारी आहे। असां पाकिस्तान में इन मर्ज़ जे ख़िलाफ़ किथे बीठल आहियूं। जहिड़े तरीक़े सां कोविड पेंडेमिक आयो हो त असांजी प्रिपरेशन हुई, तयारियूं हुयूं, हॉस्पिटल्स में मुख़्तलिफ़ सेंटर्स क़ाइमु थियल हुआ। त इन हवाले सां हिन मर्ज़ जे हवाले सां बि असां इहो ॾिसंदासीं त हिन मर्ज़ जी अहमियत केतिरी आहे। छा इहो बि हिकिड़ो वबाई मर्ज़ आहे, ऐं जेकॾहिं वबाई मर्ज़ आहे त इन मर्ज़ जी जेका ओरिजिन आहे उहा किथां थी आहे, ऐं हिन वक़्तु पाकिस्तान इन मर्ज़ जे ख़िलाफ़ किथे बीठल आहे। प्रोग्राम में गुफ़्तगू करण जे लाइ जेका महिमान शख़्सियत आहे उनजो तारुफ़ मां तव्हां सां कराए छॾियां। असांजे प्रोग्राम में अॼु प्रोफेसर आहिनि पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट जा ऐं पब्लिक हेल्थ पर्सनैलिटी प्रोफेसर डॉक्टर हुसैन बख्श कोलाची। अस्सलाम वालेकुम, तव्हांजी वॾी महिरबानी। अञा हफ़्तो अॻु में असां बरसाति जे बीमारियुनि ते बि पंहिंजे सामाईन सां मुखातिब थियासीं। तव्हांजी वॾी महिरबानी जो उन वक़्तु बि असां एम पॉक्स या इन बीमारी जो ज़िक्र कयो हो, पर हिन वक़्तु WHO ऐं सॼी दुनिया में हिकिड़ी लहर आयल आहे त ही वायरस किथे कोविड वांगुरु या कंहिं वॾे दुनिया जे मसइले या जेके असां अॻिते हली वबा चऊं था उन में त तब्दील कोन थींदो। इन करे तक़रीबन ही हिन वक़्तु 116 मुल्कनि में दुनिया में किथे न किथे हिन जी रिपोर्टिंग थिए पई, ऐं यूरोप में, अफ्रीका में ही ख़ासि तौर ते वधे पियो। अच्छा, हाणे हिन जे लाइ चयो इहो पियो वञे त ही हिकिड़ो वबाई मर्ज़ आहे, यानी वबाई सूरत हाल आहे। केसिस जेकॾहिं असां पाकिस्तान में ॾिसूं था त मुंहिंजो ख़्याल शायदि 2 या इन जे क़रीब क़रीब केसिस आहिनि। 2 केसिस आहिनि ऐं असां हिनखे वबाई मर्ज़ जो नालो था ॾियूं। त इन हवाले सां इहो ॿुधायो त हिनखे असां वबाई मर्ज़ छो था चऊं? पहिरीं ॻाल्हि आहे त ही अफ्रीका जे कांगो मुल्क ऐं वेस्ट अफ्रीका इहे 2 मुल्क आहिनि जिते हिन जी ओरिजिन ॿुधाई वञे थी या कंफर्म थिए थी। पर इन खां अॻु में 1958 में ही डेनमार्क में हिकिड़ा नंढा जानवर आहिनि, उहे ख़ुदि त हिन मांकी कोन्हे या भोलड़ा न आहिनि, पर उन्हनि जी शकिल सूरत जेका आहे सा मांकी वांगुरु ई आहे, पर उहे असली मांकी न आहिनि। मांकी जेको आहे सो घणो करे फ्रूट आहे, हीअ आहे, इहे शयूं खाईंदो आहे, पर हू जानवर वरी इहे जेके जीत जणा इहे खाईंदा आहिनि। सो उन जी शिकिल छाकाणि उन मांकी सां मिली थिए त हिन ते नालो पइजी हलियो मांकी पॉक्स या मांकी वायरस। ऐं इहो अॻिते हली जानवरनि में त इन खे जेको आहे सो मांकी पॉक्स चवनि था, ऐं उते जानवरनि में बि चमड़ी जी बीमारी जो ख़ासि तौर ते बुखार, चमड़ी जी बीमारी, हिकु जानवर खां ॿिए जानवर ते लॻण जो, उन जो वेटनरी वारा उहे पिया इलाज कंदा हुआ। माण्हुनि ताईं इहो वायरस कोन आयो, पर 1970 में कांगो में पहिरें दफ़ा ही केस इन जानवरनि खां वायरस जंप करे, जंहिंखे असां चऊं था त पंहिंजे जेको असली माग छॾे वरी माण्हुनि ॾांहुं रवाना थींदा आहिनि, उते यानी शिफ्ट जंहिंखे चइजे थो उहो इहो थियो। ऐं 71 खां 70 खां ही अफ्रीका मंझि थोरा घणा केस थींदा रहिया आहिनि, ऐं को दुनिया में उन्हनि जे लाइ वॾो को मसइलो नज़र कोन पियो आयो। पर 2022 में ही आउटब्रेक थियो। आउटब्रेक जो मतिलबु आहे त केस वधण लॻा, ऐं उन वक़्तु जेके बि केस हुआ उहे 18-20 हज़ार जे क़रीब हुआ। हिन वक़्तु इहे 99,000 ताईं पहुची चुका आहिनि।
त यानी 20,000 मां जॾहिं 99,000 ते पहुता आहिनि ऐं उन वक़्तु उन वायरस में अञा डेथ एतिरी ख़ासि कान हुई, यानी 99% माण्हू ठीक पे थिया। ओके। ऐं उहो वायरस जेको हो उहो भी हिकिड़े क़िस्म जो मॉकी वायरस हो, पर उन जो ख़ानदान या जंहिंखे क्लैड चवनि था CLADE, उहो हो 2B। 2B, अच्छा। 2B मूंखे इहो ज़रूरु चाहींदुसि त जेको क्लैड तव्हां चओ पिया उनखे थोरो फैमिली वायरसिस जा बि अबा ॾाढा थियनि था। ठीकु आहे। ऐं उन फैमिली असां जेकॾहिं ईअं सम्झूं त जीअं कोविड पैंडेमिक जो वेरिएंट हो जी, ईअं ही इज़ वेरिएंट खां अलावा कोविड खुद कोरोना वायरस आहे। कोरोना वायरस त एतिरी वॾी फैमिली आहे जंहिंमें थधि ज़ुकाम खां वठी कोरोना वायरस, पोइ उन जे अंदरि जेके चेंजिस थियनि थियूं, जीअं इहो 2B आहे, इन जो मतिलबु आहे त इहो 2 मञा हिकिड़ो ॿियो थोरो तब्दीली वारो वायरस जेको आहे, त इहो 2022 में दुनिया में थोरो शोर थियो, पाकिस्तान में भी कुछ केसेस थिया, प्रिवेंटिव मेयर्स जेके से वरिता विया जानवरनि जा हिननि जा, ऐं पर उहो सबसाइड थी वियो, माण्हू उन में ख़ैरियत सां निकिरी विया। ठीकु आहे। ही जेको आहे सो नओं वायरस कांगो मझां, जंहिंखे असां 1B था चऊं, ठीकु आहे। 2B हो, यानी 2B हो पर एॾो ख़तरनाक कोन, वधीक पकड़ण वारो आहे। जो मूं ॿुधायो त उन वक़्तु टोटल 20,000 खनि केस हुआ, ऐं हाणे ही 80,000 लख ताईं पहुची चुको आहे। 98,000 जी फिगर एग्ज़ैक्ट आहे ऐं 500 डेथ्स जी आहे। ऐं अगस्त जे ॿिए हफ़्ते में घणो करे 14 तारीख़ आहे, WHO जा जेके बि दुनिया जा एक्सपर्ट हुआ उन्हनि रिपोर्ट अची ॾिनी डायरेक्टर जनरल डॉक्टर टेड्रोस खे त बाबा ही इमरजेंसी सॼी दुनिया में पखण जो इम्कान आहे, छाकाणि त ही हाणे केस ऐं डेथ वधीक थो करे, ही नओं वायरस आहे, तंहिंजे करे हिनखे पब्लिक हेल्थ एमरजेंसी ऑफ इंटरनेशनल कंसर्न इन जो नालो आहे। यानी PH पब्लिक हेल्थ एमरजेंसी ऑफ इंटरनेशनल कंसर्न। इहो वबा खां थोरो अॻु में उहो उन बीमारी जे लाइ 4 हिकिड़ा शर्त आहिनि जेके अगरि पूरा करे थी। नंबर 1, मूंखे इहे शर्तुनि ते पाण बाद में ॻाल्हायूं था। उन खां अलावा इन जी जेका ओरिजिन आहे या हिन जी जेका ट्रांसमिशन आहे, इन ते बि असां गुफ़्तगू कंदासीं, पर मूंखे हिकु नंढी ब्रेक वठणी पई पए। ब्रेक खां पोइ वापसि ईंदासीं त इन ते गुफ़्तगू कंदासीं। व्यूअर्स, प्रोग्राम नंढी साई हिकु पोइ जल्दी था मोटो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स। प्रोग्राम में नंढी साई खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर हाज़िर आहियूं ऐं असां अॼु गुफ़्तगू कयूं पिया जेका प्रिवेलिंग सिचुएशन आहे हेल्थ जे हवाले सां मॉन्की पॉक्स जी उन ते, ऐं असां सां गॾु आहिनि प्रोफेसर डॉक्टर हुसैन बख्श कोलाची। जी डॉक्टर कोलाची। WHO इन खे तक़रीबन 14 अगस्त ते ई डिक्लेयर कयो आहे त ही जेका पब्लिक हेल्थ एमरजेंसी ऑफ इंटरनेशनल कंसर्न, इन लाइ 4 हिकिड़ा शर्त आहिनि या क्राइटेरिया या मयार आहिनि। पहिरियों आहे त उहो मसइलो सीरियस हुजे। जीअं मूं ॿुधायो त इहे केस 15-20 हज़ार मञा 99,000 ताईं पहुची वियो आहे। ॿियो उन जे लाइ मयार इहो आहे त इहो ॿियनि मुल्कनि में पखड़ण जा इम्कान त कोन्हे। त हिन वक़्तु अफ्रीका खां निकिरी इहो यूरोप, एशिया, मिडल ईस्ट, इवन पाकिस्तान में हिकिड़ो केस मर्दान में कंफर्म थी चुको आहे, ऐं एयरपोर्टनि ते उनजी स्क्रीनिंग जेका आहे ऐं ऑल द एंट्री पॉइंट्स जेके आहिनि, चाहे उहे असांजा सामूंडी रस्ता आहिनि, चाहे उहे ज़मीनी रस्ता आहिनि, मिसाल तौरु ईरान, बलोचिस्तान, अफ़गानिस्तान ऐं ॿिया जेके आहिनि उते इहो क्रॉस करे पियो। ऐं टियों आहे उन जो इहो त जेको ट्रेवल ऐं ट्रेड ते उन जी का बंदिश या उन जो को नुक़सानु त कोन थींदो, छाकाणि जीअं तव्हां कोविड में ॾिठो लॉकडाउन थी वियो, ही थी वियो, हू थी वियो। ऐं चोथों आहे त उहा हिकु नई शइ हुजे। त इहे 4 क्राइटेरिया हिन में जॾहिं उनखे डायरेक्टर जनरल जे अॻियां रखिया विया त हुननि हिनखे, छाकाणि हिननि चइनी ते ही लहे थो। ठीकु आहे। नओं आहे। इहे 4 क्राइटेरिया पूरा थियण जे करे इट्स अ पब्लिक हेल्थ एमरजेंसी ऑफ इंटरनेशनल मतिलबु आलमी सतह जी
एमरजेंसी हिनखे डिक्लेयर ठीकु आहे, कयो वियो आहे ठीकु हलियो आहे, ठीकु ऐं उन जो मक़सदु इहो आहे त तेज़ी साण हुकूमतूं इदारा सिहत जा इदारा डॉक्टर्स उन शइ ॾांहुं तवजह ॾियनि ऐं जेके उन जी बचाव जा वैक्सीन जा टेस्टिंग जा ऐं इवन हॉस्पिटल जे अंदरि जेके ज़रूरी अरेंजमेंट्स आहिनि तव्हां ॾिठो त कोविड जे अंदरि न रुगो नवां डॉक्टर रखिया विया नवां वार्ड खोलिया विया नई टेस्टिंग जेका आहे उनखे आंदो वियो त इहे सभु शयूं जेके आहिनि से पर हिन वक़्तु परेशानी ज़्यादा जेका आहे उहा आहे अफ्रीका में ऐं उते ई मर्ज़ जेको आहे सो घटि में घटि 5-6 मुल्कनि में पखड़ी चुको आहे जंहिंमें रोवंडा आहे वेस्ट अफ्रीका आहे ब्रुनाई आहे ऐं ॿिया कुझु अहिड़ा मुल्क आहिनि ठीकु आहे, ठीकु आहे हाणे उन में इहो थियो आहे जो माण्हू ट्रेवल कनि था अफ्रीका जे तरफ़ वापार जे सांगे फैमिली जे सांगे ऐं उन खां सवाइ इलाही सारा एजुकेशनल इंस्टीट्यूशन्स आहिनि ट्रेड्स आहिनि टूरिज़म आहे बिल्कुलु त दुनिया सॼी हिन वक़्तु ग्लोबल विलेज थी वई त जेको यूरोप में बि डेनमार्क में तूं ॿुधाए 1958 में इहो केस उन्हनि जानवरनि में थियो पर हिन वक़्तु स्वीडन में हिकिड़ो केस थी चुको आहे अञा अमेरिका में जेको अॼु मूं ॾिठो पियो उते त अञा अमेरिका में को केस रिपोर्ट न थियो आहे पर छाकाणि ट्रेवल जिते किथे हले पियो ऐं हिन ते ट्रेवल जी बंदिश कोन्हे इन जे करे जेके बि रस्ता आहिनि ज़मीनी हवाई बहरी उहे सभु खुलियल आहिनि ऐं थी सघे थो त इहो वायरस दुनिया में पाकिस्तान में बि जेको मर्दान में केस थियो आहे KPK में उहो बि गल्फ खां उहो माण्हू नौकरी कंदो आयो आहे ऐं अञा हिते को लोकल केस जेको आहे सो कोन थियो आहे ठीकु आहे हाणे हिन मंझि एतिरो ख़ौफ़ करण जी ज़रूरत कोन्हे जेतिरो असांखे कोविड में ख़ौफ़ करण जी ज़रूरत हुई ठीकु आहे उन जा 2 सबब आहिनि हिकिड़ो त हीउ जेको कोविड हो उहो ड्रॉपलेट इन्फेक्शन हो ठीकु आहे यानी हवा में पखिड़ण वायरस वारो पखिड़िजी वेंदो ही कॉन्टेक्ट जे ज़रिए आहे यानी तव्हां वेझा वेंदो हथ लॻाईंदो का शइ खणंदो खाईंदो कंदो त पोइ तव्हांखे थींदो ठीकु आहे ठीकु आहे पर हाणे हिन में हिकिड़ी जेका रिसर्च ऐं जेका CDC ऐं ॿिया जेके आलमी इदारा आहिनि ही जेका वॾी रिसर्च हिन वक़्तु पब्लिश पई थिए उन में इहो आहे त जिन्सी तालुकात वारनि माण्हुनि में ही वधीक ॾिसण में आया आहिनि ऐं यूरोप में ऐं अफ्रीका में इहा शइ शायदि असांजे मुल्कनि खां वधीक जेको इहो मामिलो आहे इन जे करे इहो हिकिड़ो ख़ौफ़नाक पासो बि खणी छाकाणि एड्स असां वटि अॻे आहे जिन्सी बीमारियुनि में जेको शामिलु आहे वायरस उहो मौजूदु आहे ऐं वरी जेकॾहिं ही बि उन ई तरह सां माण्हुनि में पखिड़णु शुरू सेक्सुअल ट्रांसमिशन हिन में इहा माना हाणे कन्फर्म थी चुकी आहे त हिन जो हिकिड़ो त तव्हां चमड़ी खे कंहिं शइ खे हथु लॻाईंदो जंहिंखे असां फिज़िकल कॉन्टेक्ट चऊं था पर ॿियो जेको आहे सो हिन जो इहो जिन्सी तालुकात वारो जेको आहे इहो बि पासो आहे हाणे इन ते अचूं था त असां वटि छाकाणि त इहो हिकिड़ो केस रिपोर्ट थी चुको आहे त असीं हिकिड़े केस जे करे परेशान छो आहियूं छाकाणि त सॼी दुनिया में लखें केस थी चुका आहिनि इंडिया में बि केस रिपोर्ट पिया थियनि तंहिंजे करे नो वन इज़ सेफ इफ एवरी वन इज़ नॉट सेफ राइट तंहिंजे करे दुनिया में किथे बि का ॻाल्हि जेकॾहिं थींदी त उहा मुल्कनि जे अंदरि इहो ई सबबु आहे जो WHO हिनखे इंटरनेशनल emergency of international concern public health emergency of international concern कयो आहे त हाणे हुकूमत पाकिस्तान बि हिन जे लाइ हिकिड़ी एडवाइज़री जेका आहे सूबनि खे बि जारी करे छॾी आहे NIH नेशनल इंस्टीट्यूट ऑफ हेल्थ इस्लामाबाद फेडरल मिनिस्ट्री उन में छा करिणो आहे अगरि अहिड़ो को केस रिपोर्ट थिए थो त उन जी तव्हांखे अस्पतालनि जे अंदरि कीअं ॾिसणो आहे जनरल प्रैक्टिशनरनि वटि अगरि थिए थो त कीअं आहे बेसिकली ही माता जो ई वायरस जेको मूं तव्हांखे ॿुधायो त उन जी फैमिली में जा उन में 3-4 वायरसिस आहिनि जंहिंमें हिकिड़ो ही आहे हिकिड़ो वैरुला वायरस आहे उहो बि पॉक्स फैमिली जो आहे जंहिंमें जा इहा स्मॉल पॉक्स थी आहे ॿियो जेको आहे काओ पॉक्स हिन जो एम पॉक्स जंहिंजो नालो पाण मांकी पॉक्स पिया रखूं इहो माण्हुनि मंझि आहे पर जेकॾहिं इहा साॻी बीमारी जानवरनि मंझि आहे ऐं घणे वक़्त खां हुजे थी उनखे इहे डॉक्टर काओ पॉक्स चवनि था ऐं ॿियो हिकिड़ो वैक्सीनिया वायरस आहे
इहे 3 वायरस हिन फैमिली में आहिनि, ॿिया बि आहिनि ऐं जंहिं मंझि इहो हिकिड़ो माखी वायरस या एम पाक्स बि इन खे चयो थो वञे। ठीकु आहे। हाणे अॼुकल्ह माखी जो अखर नथा चवनि छाकाणि जानवरनि जा बि के हुकूक ॼाणाया था वञनि, ठीकु आहे, बिल्कुलु। तंहिंजे करे उन्हनि हिकिड़ो एम अखर विच में ॿोली जो खणी ठीकु आहे। ऐं उहो हिकिड़ी बीमारी जो नालो जेको आहे सो उहो रखियो आहे। हाणे इहो पखिड़िजे कीअं थो, उन जा 2 सबब तो ॿुधाया, फिज़िकल कॉन्टेक्ट, सेक्शुअल कॉन्टेक्ट, ऐं उन खां सवाइ तव्हां फोमाइट्स जेके असांजा आहिनि, मिसाल तौरु हिक ॿिए जूं शयूं इस्तेमालु कयूं था ऐं इहे शयूं उन में शामिल आहिनि, टुवाल आहिनि, विहाणा आहिनि, हंध आहिनि, खाइण पीअण जे थान सां एतिरो हिन जो वास्तो कोन्हे, पर इहो आहे। हाणे हिन में थिए छा थो, हिकिड़ी आम बीमारियुनि सां मिलंदड़ जो का हिन में स्पेशल ॻाल्हि कोन्हे, बुखार थिए थो ऐं चमड़ी ते दाणा थियनि था ऐं लिम्फ नोड या जेके गिठड़ियूं आहिनि उहे जिस्म में अलामतूं आहिनि। ठीकु आहे। ऐं इहे अलामतूं ॿियनि बीमारियुनि में बि आहिनि, जीअं मिसाल तौरु असां वटि चिकन पॉक्स आहे, छाकाणि स्मॉल पॉक्स त ख़तमु थी चुकी आहे। तंहिंजे करे जेके बि असांजा GPs आहिनि, डॉक्टर्स आहिनि, चमड़ी जा माहिर आहिनि, असांजा OPDs में वेठा आहिनि, हू बुखार जी हिस्ट्री, स्किन मैनिफेस्टेशन, लिम्फ नोड, ऐं अगरि इहे ॾिसनि था त उनखे हू सस्पेक्ट ज़रूरु कनि त हीअ किथे इन वायरस जो को इफेक्ट त कोन्हे। ठीकु आहे। तंहिंजे करे इहे 3-4 शयूं जेके आहिनि उहे ॾिसणु तमामु ज़रूरी आहिनि। पर उन खां सवाइ बि इहो ॾिठो वियो आहे अफ्रीका में ऐं ॿियनि में त 371 मरीज़नि जी स्टडी जेका आहे सा उहा शाया थी आहे, उन में ॿार वॾे तादाद में ॾिठा विया आहिनि। 70% ॿार ऐं 88% उहे जिन्हनि जो जिन्सी तालुकात ग़लति नमूने जा हुआ। ओके, ठीकु आहे। हाणे ॿारनि में छो हीअ उते वधीक थी आहे, इन जे लाइ हिकिड़ो सबबु इहो आहे त छाकाणि त हीअ माता वारो या पॉक्स वायरस आहे त असां वटि माता जी वैक्सीन लॻण वारा त वॾा थी विया आहिनि हलिया, नंढनि ॿारनि खे त हाणे उहा लॻे ई कान थी, बंदि थी वई हली। त उहो जेको पॉक्स वायरस जो हिकिड़ो प्रोटेक्शन जेको आहे, इम्यूनिटी अगेंस्ट एवरी पॉक्स वायरस, उहा ॿारनि में घटि आहे, इन जे करे उन्हनि खे वधीक जेको आहे। पर उते कुझु डॉक्टरनि खे बि इहा बीमारी लॻी आहे जिन्हनि इलाजु कयो। इन जो मतिलबु आहे थी सघे थो त किथे कॉन्टेक्ट सां गॾोगॾु ड्रॉपलेट वांगुरु बि त का ही पखिड़ण वारी बीमारी कोन्हे, स्टिल नॉट कंफर्म। इन ते अञा रिसर्च हले पई त ड्रॉपलेट वांगुरु। वरी मूंखे नंढी ब्रेक लाइ चयो पियो वञे, ब्रेक खां पोइ वापसि अचूं था त पाण हिते गुफ़्तगू कयूं था। व्यूअर्स, प्रोग्राम में वरी हिकिड़ी नंढी साई खां पोइ जल्दी था मोटूं, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स, प्रोग्राम में नंढी साई खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर हाज़िर आहियूं ऐं असां हिन वक़्तु जेका प्रिवेलिंग सिचुएशन आहे हेल्थ डिपार्टमेंट जे हवाले सां या WHO जे हवाले सां, उहा आहे मॉन्की पॉक्स। ऐं मॉन्की पॉक्स ते असां गुफ़्तगू करे रहिया आहियूं प्रोफेसर डॉक्टर हुसैन बख्श कोलाची साहब सां। डॉक्टर साहब, हिन वक़्तु जीअं तव्हां ॿुधायो त पाकिस्तान में अञा हिन जी फियर या ख़ौफ़ या डपु करण जी ज़रूरत कान्हे। हिन वक़्तु असां किथे बीठल आहियूं? हिन वक़्तु असां वटि केस रिपोर्ट थी चुको आहे, तंहिंजे करे वी आर नोटिफाइंग कंट्री। असांखे WHO खे नोटिफाई करिणो आहे हर केस, छाकाणि उहो मॉनिटर करे पियो। ठीकु आहे। ऐं WHO जो जेके गाइडलाइंस आहिनि ऐं असां वटि जेका एडवाइज़री आहे उनखे असांजे सभिनी GPs खे अॼुकल्ह नेट ते, सोशल मीडिया ते, ऐं आउं त चवंदुसि असांजा जेके मेन स्ट्रीम मीडिया आहे उनखे बि उन जी एडवाइज़री जा कुझु टुकड़ा जेके आहिनि उहे पंहिंजे पंहिंजे ॿोलियुनि में ट्रांसलेट करे उहे ॾियणु खपनि। ऐं उन मंझि असां वटि जेके डॉक्टरनि जे लाइ हिकिड़ो त PPE ज़रूरी आहिनि। तव्हांखे यादि हो त कहिड़ो बि इंफेक्शन हुजे उन जे लाइ PPE जो हुजणु ज़रूरी आहे, जंहिंमें हथ धोइण आहे, मास्क आहे ऐं जेके गाउन आहिनि। असां थोरो छाकाणि कोविड हली वई आहे इन जे करे विसारे छॾिया आहिनि, त आउं अस्पतालनि जी मैनेजमेंट्स खे चवंदुसि
त हिकदमि हू पंहिंजे PPE जेको डॉक्टरनि जो आहे उनजो हू बंदोबस्तु कनि, चाहे उहो थोरे तादाद में, छाकाणि हिन में को लॉकडाउन या उहे शयूं कोन्हे। ॿियो पंहिंजी OPD में मंकी पॉक्स जे सस्पेक्ट जे लाइ या ट्राइज जे लाइ, ट्राइज असां वटि हिकिड़ो अखर आहे जंहिंमें असां ॾिसंदा आहियूं त हिन मरीज़ खे ही बीमारी आहे या न आहे। जेकॾहिं न आहे त उहो पंहिंजे नॉर्मल रस्ते ते हलियो वेंदो, जेकॾहिं असांखे ऑब्ज़र्वेशन में रखिणो आहे त उन जे लाइ थोरो कंफर्टेबल बंदोबस्तु, हिकिड़ो वार्ड आहे या स्पेस आहे या जंहिंखे तव्हां जिते उहो 1-2 ॾींहं आराम सां अंडर ऑब्ज़र्वेशन रही सघे थो, उहो बंदोबस्तु असांखे करणु खपे। नंबर 2 जेको आहे सो असांखे माण्हुनि खे इहो ॿुधाइणो आहे त हिन में ख़ौफ़ परेशानी जी एतिरी ज़रूरत न आहे जेतिरी तव्हांजे एहतियात ऐं सम्झ जी ज़रूरत आहे। इंसानी अकुल खां मथे शायदि दुनिया में का दवा कोन्हे। उनखे जेकॾहिं इस्तेमालु कंदा, हाणे उन मंझि 3-4 शयुनि जो ख़्यालु रखिणो आहे त हिकिड़ो, अगरि कंहिं बुख़ार आहे ऐं चमड़ी जी का तकलीफ़ आहे त उनखे लिकाइण जी या अजाया पंहिंजा इलाज करण, या इन्हनि जेके बि ॿिया वेठा आहिनि नॉन क्वालिफाइड माण्हू वेठा आहिनि पिया, हिकदमि कंहिं क्वालिफाइड MBBS उन खां मथे स्पेशलिस्ट खे ॾेखारीनि ऐं उते टेस्ट जो बंदोबस्तु ज़रूरी आहे। छाकाणि ही बीमारी सिर्फ़ु ॾिसण सां या चमड़ी जा कुझु रंग ॾिसण सां कोन ख़बर पवंदी। बिल्कुलु हिते सवाल बि करणु चाहियां पियो त डायग्नोस्टिक टूल हिन जे लाइ जी उहो ई PCR टेस्ट आहे, पर उन खां अॻु में जीअं असां वटि रैपिड टेस्ट जेका आहे उहा थींदी आहे, डायग्नोस्टिक टेस्ट जीअं मलेरिया जी थिए थी, तीअं हिन जी टेस्ट बि जेका आहे कुझु कंपनियुनि वटि मौजूदु आहे ऐं कुझु पुराणो, छाकाणि हीउ वायरस पुराणो आहे, तंहिंजे करे उहे रैपिड किट जेके आहिनि, टेस्टिंग किट्स जेके आहिनि, उहे बि उते अवेलेबल हुजनि। ऐं मुंहिंजे ख़्याल में ही 30 मिनट्स में या इन खां बि घटि वक़्त में तव्हांजी प्रोविजनल डायग्नोसिस थी सघे थी। पर असुलु सैंपल वठी तव्हां PCR जे लाइ, जीअं असां कोविड जा सैंपल वठंदा उहे त नक खां वठंदासीं, पर हिन जा मूं वीडियो ऐं उहे शयूं ॾिठियूं आहिनि, हिन जा तव्हां गले मंझां सैंपल वठंदो, यानी उहो कपाह जो पहो जेको आहे उनजो ख़ासि किट मंझां थ्रोट स्वाब जेको आहे वठी उनखे तव्हां PCR जे लाइ मोकिलींदो, त उते वायरस जी ख़बर पइजी पॉज़िटिव आहे या नेगेटिव आहे ऐं कहिड़ो ई वायरस आहे। ऐं उहो असां वटि, छाकाणि वायरस जो तजुर्बो थोरो घणो डॉक्टरनि खे आहे, सैंपल कढण जो बि आहे, त हिन में इहो कमु करे सघिजे थो। ऐं असांजो जेको PCR जी टेस्ट आहे उन जे बंदोबस्त में, जीअं अॻे दफ़ा किट्स जी का ज़रूरत पई हुई, हिन जे लाइ का स्पेशल किट्स खपे थी, त उन जी ट्रेनिंग ऐं सप्लाई जेका आहे हुकूमत खे घुरिजे त उहा करे ऐं ज़िले सतह ताईं ऐं तालुके सतह ताईं हिन जी किट्स खे ज़रूरु जेको आहे सो पहुचायो वञे, ताकी जीअं दुनिया मंझि हीअ अगरि नथो वधे। अच्छा, हिन में हिकिड़ी पॉज़िटिव ॻाल्हि आहे त हीअ सेल्फ लिमिटिंग डिज़ीज़ आहे, यानी पाणे छॾे वेंदी, पाणे रुकिजी वेंदी हले। ठीकु आहे। इहो उनजो हिकिड़ो मिसाल जेको आहे उहो असांखे मिले थो रोवंडा खां। रोवंडा में तक़रीबन 500 केस थिया आहिनि ऐं उन्हनि वटि वैक्सीन बि कान्हे, उन्हनि वटि के वॾा डॉक्टर बि कोन्हे, पर कल्ह ताईं या अॼु जे ॾींहुं ताईं उते का डेथ रिपोर्ट कान थी आहे। ठीकु आहे। त इन जो मतिलबु आहे त, ऐं अॻे दफ़ा बि पाकिस्तान में जेके कुझु केस थिया हुआ 2022 में, उन मंझि बि का डेथ जी असांखे कंफर्म ख़बर कान पई आहे। तंहिंजे करे हिन में जेको डेथ रेट आहे, ऐं ॿियो असां हिकिड़ो अखर चवंदा आहियूं पंहिंजी पब्लिक हेल्थ में R0, यानी रीप्रोडक्टिव रेट आहे, उहो जेकॾहिं 2 खां 3 जेकॾहिं थिए थो, जीअं हिन जो हो कोविड जो 2-3 हो R0, हिन जो जेको मूं वॾे खां वॾो जेको प्रोफेसर आहे अमेरिका जो, उन जो कढियल R0 ॾिठो आहे, उहो 1 खां मथे नथो थिए। ऐं जॾहिं बि 1 खां मथे न थींदो त उहा बीमारी तेज़ी सां न दुनिया में फैलबी न पाकिस्तान में फैलबी ज़रूर, पर उनजी उहा स्पीड कान हूंदी, लॉकडाउन, रस्ता, खौफ़। ऐं असांजे डॉक्टरनि खे खपे त हिन जो जेको एडवाइज़री आहे उनखे बि ॾिसनि ऐं पंहिंजे पंहिंजे इस्पतालनि में उहे चार्ट लॻाए छॾीनि
OPD जी जॻह ते त भई जेकॾहिं तव्हांखे को बि असां हिनखे मंकी पॉक्स अखर न चवंदासीं छाकाणि WHO जो ऑफिशियल नालो M पॉक्स रखी छॾियो आहे, तंहिंजे करे असां हाणे मंकी खे बि हटाए था छॾियूं। ऐं ॿियो हिन में इहा ख़ासि ॻाल्हि इहा आहे त जिते बि स्मॉल पॉक्स जी वैक्सीन थियल आहे उते हिन जो ज़ोर एतिरो न आहे। ऐं इतफ़ाक़ सां असां वटि स्मॉल पॉक्स वारा घणे खां घणा माण्हू हिन वक़्तु हाल हयात आहिनि, दे आर प्रोटेक्टेड। ठीकु आहे, इहो रिसर्च मञा बि साबित थियो आहे। सिर्फ़ु ॿार जेके आहिनि जिन्हनि उहा स्मॉल पॉक्स जी न वरिती आहे, हाणे हिन जे लाइ अचूं था त हिन जूं वैक्सीन्स कहिड़ियूं आहिनि। न पहिरीं मूंखे इहो ॿुधायो त हीअ जेके सिम्टम्स तव्हां हिन जे बारे में ॿुधाया त मतिलबु जेके बि सिम्टम्स आहिनि जूं अलामतूं जेके थियनि थियूं उन्हनि जे लाइ छा करण जी ज़रूरत आहे? पहिरीं ॻाल्हि आहे त उहे अलामतूं चङी तरह ते डायग्नोज़ करे चिकन पॉक्स खां पासे रखिणो आहे। ठीकु आहे, यानी इन में त तव्हां एक्सपर्ट हुजणु खपो त भई दिस इज़ नॉट चिकन पॉक्स, डिफरेंशियल डायग्नोसिस, यानी छाकाणि उन जूं हू बहु 99% हिन सां मिलनि थियूं, चिकन पॉक्स, यानी उन जा जिस्म ते दाणा, बुखार, खंघि, जेके बि ॿियूं शयूं आहिनि, लिम्फ नोड, इहे सभु उन में अचनि था। ॿियो इहो आहे त हिन जा जेके ट्रीटमेंट आहे उहा आहे सपोर्टिव ट्रीटमेंट। मिसाल तौरु बुखार जे लाइ जेके दवाऊं ॾेई सघजनि थियूं, पैरासिटामोल आहे या ॿियूं आहिनि, इहे मौजूदु हुअणु खपनि। ऐं हिन ते एतिरो एंटीबायोटिक बि कोन, पर सेकेंडरी इन्फेक्शन जा असां उन में ॾेई सघूं था। ऐं ॿियो उन खे थोरो ऑब्ज़र्वेशन में रखनि, जो इनक्यूबेशन पीरियड जेको आहे उहो 3 ॾींहंनि खां 21 ॾींहंनि ताईं या 17 ॾींहंनि ताईं आहे। तंहिंजे करे इहो माण्हू खे पुछणो आहे त इन्हनि 17 ॾींहंनि में इन्हनि सिम्टम्स में को वाधारो त कोन थियो आहे। ऐं इहे जेके चमड़ी जा दाणा आहिनि उहे बि उहे जीअं बीमारियुनि वांगुरु माता वांगुरु ख़तमु थी था वञनि, तीअं आहिस्ते आहिस्ते उनजी शकिल तब्दील थींदी वेंदी ऐं हू जेके आहिनि से उहे ख़तमु थी वेंदा हलिया। ऐं को उन्हनि ते को जिस्म ते हिन ते माता वांगुरु को हिन जो निशान, को स्कार वग़ैरह को निशान न जो। ॿियो इहो आहे त इहा बि रिसर्च आई आहे अफ्रीका खां त अगरि प्रेग्नेंट लेडीज़ खे आहिनि त उते एबॉर्शन बि थिया आहिनि ऐं उते ॿारनि में जेको आहे मेल फॉर्मेशन बि थी आहे ऐं ऑब्स्ट्रक्टेड लेबर्स उन्हनि में बि प्रॉब्लम थियो आहे। त अगरि कंहिं माउ खे, हामला औरत खे बि अहिड़े क़िस्म जा सिम्टम आहिनि त उन ते बि असांखे तवजो जेको आहे सो उहो ॾियणो पवंदो। पर PCR टेस्ट जी डायग्नोसिस ज़रूरी आहे, अजाए इलाज जी ज़रूरत कोन्हे, ख़ौफ़ जी ज़रूरत कोन्हे। ऐं इन बीमारी जे जेके निशानियूं आहिनि, मेन निशानियूं आहिनि, ॿियूं के मुख़्तलिफ़ निशानियूं थी सघनि थियूं, बुखार, चमड़ी ते दाणा ऐं हिस्ट्री ऑफ कॉन्टेक्ट, ऐं जेके इहो ॿुधायो त STDs या अहिड़े क़िस्म जी का शइ त कोन्हे। ऐं ख़ासि तौर ते ट्रेवल जी हिस्ट्री, तव्हां मर्दान वारे केस में ॾिसो न त हुनजी ख़बर एतिरी डॉक्टर खे उन दाणनि में कान पई आहे, पर इहा ख़बर पई आहे त हीउ उन मुल्क खां आयो आहे, उते हू। ऐं जेके असां वटि जानवरनि में या ज़रात में माण्हू कमु कनि था, उहे पंहिंजा जेके बि शयूं आहिनि, कपिड़ा आहिनि, सफ़ाई आहे, ख़ासि तौर ते आउं चवंदुसि हैंड वॉशिंग, कोविड में जेकी कुझु असां सोशल डिस्टेंस। हिन में इहो आहे त चवनि था 4 कलाकनि खां अगरि घटि तव्हां गॾु बि वेठा हूंदव त हिन खे उहो चवनि था त इट विल नॉट अफेक्ट। मतिलबु जेकॾहिं 4 कलाकनि जो वक़फ़ो 4 कलाकनि जे वक़्फ़े घटि आहे त दैट विल नॉट। थैंक यू वेरी मच, थैंक यू वेरी मच। व्यूअर्स, अॼु असां गुफ़्तगू कई आहे जेको प्रिवेलिंग सिचुएशन आहे हेल्थ में, जेका एमरजेंसी आहे, पब्लिक हेल्थ एमरजेंसी आहे मॉन्की पॉक्स जी, उन हवाले सां। ऐं जीअं डॉक्टर साहब सां असां गुफ़्तगू कई त असां इहो ॾिठो त एटलीस्ट पाकिस्तान में गो के इन मर्ज़ जो इंसिडेंस पंहिंजी जाइ ते मौजूदु आहे, पर हिन वक़्तु जेका सिचुएशन आहे थोरो इंटरप्ट कयां थो त 2 वैक्सीन्स मौजूदु आहिनि ऐं उन्हनि जो उहे स्मॉल पॉक्स जूं वैक्सीन्स आहिनि ऐं उहे इन में कमु अची सघनि। यानी हिन जी वैक्सीन बि मौजूदु आहे, जेकॾहिं उहा वैक्सीन लॻाई वञे त हिन जेको मॉन्की पॉक्स जेको मर्ज़ आहे उन मां काफ़ी हद ताईं बचाव करे सघिजे थो। ईंदड़ प्रोग्राम ताईं इजाज़त, अल्लाह वाहे।